बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। इबरत न्यूज़ सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि कली प्रोग्राम आहे। अॼु जो महिमान असां सां गॾु जेको आहे सो अॼु जो महिमान आहे फ़क़ीर अब्दुर्रहमान राहू साहब। पाण माहिर तालीम बि आहिनि, समाज सुधारक बि आहिनि ऐं नेक मर्द बि आहिनि। उन्हनि जूं तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि। उन सां असां गुफ़्तगू कंदासीं अॼोके प्रोग्राम में जेके सकाफ़ती ॾिहाड़ो मल्ह ऐं ॿियनि जेको सकाफ़त जे हवाले सां। अस्सलाम वालेकुम साईं। फ़क़ीर साईं, पहिरियां त इहो ॿुधाइजो त जेको सकाफ़ती ॾिहाड़ो सिंध जो जेको क़ौमी ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे, उन हवाले सां जेको आहे सो तव्हां छा था चओ? साईं, पहिरें त तव्हांजी वॾी महिरबानी साईं, जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। जीअं त सकाफ़त माना पंहिंजो सिंधी जी सकाफ़त तमामु मशहूरु आहे। असां बि सिंधी जी जेका सकाफ़त ॾियारा माना मल्हाईंदा आहियूं, पोइ उन में राग रंग ऐं जेको आहे सिस्टम कंदा आहियूं। जीअं पंहिंजा मल्ह आहिनि, मल्ह पहलवान आहिनि या घोड़ा मेलनि में हलाईंदा आहिनि। उहो अॼुकल्ह त कुझु घटिजी वियो आहे सिस्टम, पर माना तमामु हींअर इन्हनि जो ख़र्चु वॾो आहे। मल्हनि जो साईं, मुंहिंजा हुन घोड़नि जो साईं ॾांद हलाईंदा आहिनि। सो जीअं इंशाअल्लाह अलाह ख़ैरु कंदो, असां बि ॾियाड़ो मल्हाईंदा आहियूं पंहिंजे जहिड़ो हाल आहे सकाफ़त ॾियाड़ो मल्हाईंदा आहियूं। फ़क़ीर साईं, इहो ॿुधाइजो त सिंध में जेके सकाफ़ती विरसे जूं ख़ासि तौर ते शयूं जीअं उताकनि में कचहरियूं आहिनि या नाइब नस्ल जा जानवर आहिनि, घोड़ा आहिनि या ॿकरियूं आहिनि, अॼुकल्ह उहो नस्ल जेको आहे तमामु घटिजी रहियो आहे। उन जा कारण छा आहिनि साईं? साईं, इहो तव्हांखे अर्ज़ु कयूं त हींअर महांगाई ख़र्च वधी विया आहिनि। हाणे ढगनि जो गाह वॾो, साईं घोड़नि जो ख़र्चा, जेके वॾा वॾा माण्हू आहिनि उहे असर खां माना रखनि पिया, उहे रखंदा पिया अचनि। बाक़ी जेको ग़रीब बाक़ी अञा आहिनि। असांजे ॻोठे ते आहे पंहिंजो माइट राहू आहे, उन वटि ॿकरियूं शुगर भलियूं आहिनि। अॻु में कामूर ॿकरियूं, हींअर वरी ॿियूं बादामी ॿकरियूं अथनि। पर जा वॾा वारा माण्हू इहो सुठा उहे रखनि था। बाक़ी ॿियो हींअर शौक़ु इन जे करे घटिजी वियो आहे, हींअर महांगाई वधी वई आहे साईं। गाह न आहे, ख़र्चो सिस्टम जेको आहे वधी वियो आहे, इन जे करे जेको आहे। फ़क़ीर अब्दुर्रहमान राहू साहब, असांजे जेको आहे सो ॾिसण वारा जेके इबरत टेलीविज़न नेटवर्क जा ॾिसण वारा आहिनि, तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदा? साईं, इहा तमामु वॾी महिरबानी। इबरत न्यूज़ जेको आहे पुराणी आहे माना अख़बार, ऐं तमामु जेको आहे सुठा माण्हू आहिनि। ऐं असुली पुराणी असुलु इहो ई माना चैनल हूंदो, माना जेको अख़बार हूंदी। हाणे त वरी चैनल बि ठही वियो आहे, ऐं तमामु शुक्रगुज़ार आहियूं उन्हनि जा। वॾी महिरबानी साईं। नाज़रीन, असां गुफ़्तगू कई फ़क़ीर अब्दुर्रहमान राहू साहब सां। पाण जेको आहे सो समाज सुधारक आहिनि, तालीमी माहिर आहिनि ऐं काफ़ी ग़रीब माण्हुनि जी जेको आहे माना मदद बि कंदा आहिनि। संदनि वॾियूं ख़िदमतूं आहिनि। अॼु जे महिमान सां गुफ़्तगू कईसीं। ईंदड़ प्रोग्राम में कंहिं ॿिए महिमान सां मुलाक़ात कंदासीं। उन वक़्त ताईं ग़ुलाम हुसैन ख़ासि कलीअ खे जेको आहे सो प्रोग्राम अॼु जे महिमान ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि, मौसम जी अपडेट, क्रिकेट मैच ॾिसण लाइ ऐं इबरत जे नुमाइंदनि जूं रिपोर्टूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क।